बुरशामा ख़बर शामिल कंदासीं त कोटड़ी सां लाॻापियल पाकिस्तान नौजवान तहरीक तरफ़ां टैंकर माफ़िया ख़िलाफ़ रैली कढी भेटाई जे दर ते दाह ॾिनी वई आहे। अब्दुल सत्तार लोहर, अली अहमद चांडियो, उर्स रिंद, मोहम्मद ईसा सोडर, ज़ुल्फ़कार बुलैदी, मुजीब चांडियो ऐं ॿियनि रैली जी सूरत में दरगाह भेटाई ते पहुची दाह ॾिनी। कोटड़ी मां आयल पाकिस्तान नौजवान तहरीक तरफ़ां शहर जे अल्लाहवाला चौक खां हथनि में पेनाफ्लेक्स खणी रैली कढी वई। मुज़ाहिरे में शामिल पाकिस्तान नौजवान तहरीक जे अॻवाननि जो चवणु आहे त जामशोरो इंतज़ामिया टैंकर माफ़िया सां मिलियल आहे। भेटाई दर दाह ॾियणु पहुता आहियूं। कोटड़ी साइट एरिया MC ॿोल्हाड़ी में पाणी जी खोट आहे। टैंकर माफ़िया 4 खां 5 हज़ार में पाणी जो टैंकर विकिरो करे रही आहे। ग़रीब ऐं मिसकिन तबिको घर नथो हलाए सघे त पाणी कीअं ख़रीद करे सघंदो। रहवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जामशोरो इंतज़ामिया टैंकर माफ़िया जो साथारी बणियल आहे। शिकायतुनि बावजूदि इंतज़ामिया जे कन ते का जूं बि नथी चुरे। हर ख़बर पर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।